नाज़रीन ख़बरों ने अपडेट जे सिलसिले के वधाईंदे बदीन मां अल्ताफ़ महमूद जी रिपोर्ट शामिल कंदासीं त बदीन में मरकज़ी जमायत अहले सुन्नत व जमायत जे सॾ ते जियो न्यूज़ ते मुबैना गुस्ताखाना मवाद ऐं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मुबैना ख़ाका नशर करण ख़िलाफ़ जामिया नूरानी ऐं मस्जिद अल्लाह वाला चौक खां नेशनल प्रेस क्लब बदीन ताईं अलॻि अलॻि एहतिजाजी रैलियूं कढियूं वयूं आहिनि। रैली की क़यादत मुफ्ती अहमद सादिक नईमी बगदादी, मुफ्ती गुलाम कादिर पठान, मुफ्ती मोहम्मद बच्चल अब्बासी, रिहान फरीद शेख, मौलाना मुजीबुर रहमान टालपुर, कारी हुसैन बिलाली, मौलाना हारून मला नईमी, मुफ्ती दाऊद जत नईमी, नादर अली मेमून, गुलाम नबी मेमून, मामा अब्दुल सलाम मेमून, मौलवी अब्दुल वाजिद सम्मो, मुफ्ती मोहम्मद बच्चल अब्बासी, गुलाम नबी मेमून, हाफिज अब्दुल नबी, मोहम्मद सईद कोसा, मौलाना अब्दुल हन्नान, अल्लामा अयाज अहमद नईमी ऐं ॿियनि अगवाननि कई। जॾहिं त अगवाननि खिताब कंदे चयो त नामूर से रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुर्मत अहले बैत, नामूस सहाबत इकराम उम्मत मुस्लिम लाइ सुर्ख लकीर आहे। जॾहिं त अहिड़े क़िस्म जी नशरियात सां मुसलमान जी दिल आज़ारी थी रही आहे। हिन हुकूमत पाकिस्तान ऐं पैमरा अदलिया ऐं लॻापियल इदारनि खां मुतालबो कयो त मामले जो फौरी तौर ते नोटिस वठी जियो न्यूज़ ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे चैनल खे बंदि कयो वञे। जियो न्यूज़ जो ब्रॉडकास्टिंग कंदड़ मुलाज़िम खे पिणु केस दाख़िल करे हिरासत में वरितो वञे। इस्लामी जमहूरिया पाकिस्तान मुसलमान मुल्क में अहिड़े क़िस्म जी नशरियात ते पाबंदी आयद कई वञे।